नाज़रीन बे पासे ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध में कोरोना वायरस सबब बंद पयल दरगाहूं सुभाणे खां खोलण जो ऐलान कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध में कोरोना वायरस सबब बंद पयल दरगाहूं सुभाणे खां खोलण जो ऐलान कयो वियो आहे। औकाफ़ खाते सुभाणे खां दरगाहूं खोलण जो ऐलान कयो आहे। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जो चवणु आहे त सिंध जी मज़ारुनि खे SOPs तहत खोलियो वेंदो। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध में कोरोना वायरस सबब बंद पयल दरगाहूं सुभाणे खां खोलण जो ऐलान कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। सिंध में कोरोना वायरस सबब बंद पयल दरगाहूं सुभाणे खां खोलण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जो चवणु आहे त सिंध जी मज़ारुनि खे SOPs तहत खोलियो वेंदो। सोहेल अनवर सियाल जो मज़ीद चवणु आहे त मज़ारुनि ते मास्क ऐं समाजी विथीअ जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। अवाम पाण बि कोरोना खां बचे ऐं पंहिंजनि प्यारनि खे बि बचाए। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध में कोरोना वायरस सबब बंद पयल दरगाहूं सुभाणे खां खोलण जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में आवाज़ TV जे रिपोर्टर गाज़ी जंडीर सां। जी गाज़ी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, सिंध हुकूमत सिंध जी दरगाहुनि खे पांधीअड़नि जे लाइ खोलण जो फ़ैसिलो कयो आहे। औकाफ़ खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल ऐलान कयो आहे त सुभाणे खां वठी समूरी सिंध में जेके बुज़ुर्गनि जूं दरगाहूं आहिनि उहे खोलियूं वेंदियूं। आम पांधीअड़नि खे इजाज़त हूंदी दरगाहुनि अंदरि अची दुआ करण जी, पर कोरोना जी जेके SOPs आहिनि उन ते मुकमल तौर ते अमल करायो वेंदो। इन हवाले सां औकाफ़ खाते जे सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल अपील कई आहे सिंध वासियुनि खे त दरगाहूं उन्हनि जी सहूलियत ऐं उन्हनि जी अक़ीदत जे हवाले सां खोलियूं वञनि पियूं, पर लाज़मी आहे जेके पांधीअड़ा दरगाहुनि में अचनि पिया त उहे कोरोना जी SOPs ते अमल करनि ऐं मास्क पहिरें मख़सूस समाजी फ़ासिले सां दरगाहुनि अंदरि दाख़िल थियनि त जीअं कोरोना वारी सूरत हाल खां बची सघिजे। सुभाणे सिंध सरकार ऐलान कयो आहे त सॼी सिंध में बंदि पयल दरगाहूं आम पांधीअड़नि लाइ खोलियूं वेंदियूं। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदा हलूं। सिंध में कोरोना वायरस सबब बंदि पयल दरगाहूं सुभाणे खोलण जो ऐलान कयो वियो आहे। औकाफ़ खाते सुभाणे खां दरगाहूं खोलण जो ऐलान कयो आहे। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जो चवणु आहे त सिंध जी मज़ारुनि खे SOPs तहत खोलियो वेंदो। सोहेल अनवर सियाल जो मज़ीद चवणु आहे त मज़ारुनि ते मास्क ऐं समाजी विथीअ जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो। अवाम पाण बि कोरोना खां बचे ऐं पंहिंजनि प्यारनि खे बि कोरोना खां बचाए। अहम ख़बर आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं त सिंध में कोरोना वायरस सबब बंदि पयल दरगाहूं सुभाणे खां खोलण जो ऐलान कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ TV जो रिपोर्टर मुस्तकीम समू। जी मुस्तकीम समू, वधीक छा अपडेट आहे? जी, जेको कोरोना वायरस जी वबा सबबु जेको सिंध हुकूमत 2 महीना पहिरीं इहो ऐलान कयो हो त सिंध जूं दरगाहूं जेके आहिनि उन में शाबदाती भेटाई कलंदला शहबाज समन सरकार में जेके बि वॾियूं दरगाहूं आहिनि उन्हनि खे बंदि कयो वियो हो। जंहिंखां पोइ जेको मुसलसल जेको 2 महीना मुसलसल उहे दरगाहूं बंदि रहियूं। ऐं अॼु जेको औकाफ़ जो सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल सिंध हुकूमत जे मशवरनि खां पोइ उहो ऐलान कयो आहे त सुभाणे जेको सिंध जूं दरगाहूं खोलण जो ऐलान कयो वियो आहे। जंहिंखां पोइ अॼु शाबदाती भेटाई ते जेको हिन सिलसिले में जीअं मूं मैनेजर औकाफ़ सां राब्तो कयो त हुन बि हिन ॻाल्हि जी तस्दीक कई ऐं चयो त जेको सूबाई वज़ीर जेको सोहेल अनवर सियाल जेको ऐलान कयो आहे सुभाणे दरगाहूं उन तहत जेको सिंध जूं दरगाहूं खोलियूं वेंदियूं ऐं उन खां पोइ शाबदाती भेटाई जी दरगाह बि सुभाणे खां आम ज़ारी लाइ जेको ज़ियारत सां खोली वेंदी। ऐं अॼु जेको दरगाह पुठियां ते जेको SOPs ते जेको औकाफ़ ते पारां इंतज़ाम बि कया पिया वञनि ऐं दरगाह पुठियां ते स्प्रे बि कयो पियो वञे ऐं वॉक थ्रू गेट बि लॻाया पिया वञनि। स्प्रे गेट जेको कोरोना वारी वबा खे बचण लाइ कोरोना जेको स्प्रे गेट बि लॻाया पिया वञनि। हिन सिलसिले में जेको दरगाहूं खोलण जो जीअं ऐलान थियो आहे जेको पुठियां शाबदाती भेटाई जा जेके अक़ीदतमंद मुरीद पांधीअड़ आहिनि उन्हनि ख़ुशीअ मां जेको नचणु शुरू कयो आहे। ख़ुशीअ मां जेको ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। उन खां पोइ तव्हांखे इहो ॿुधाईंदो जेके 2 महीननि खां जेके दरगाह पुठियां ते जेको पंहिंजो रोज़गार कंदा हुआ दुकानदार हुआ ऐं गुज़र सफ़र कंदा जेके बेरोज़गार वेठल उन्हनि को मुसलसल जेको एहतिजाजी मुज़ाहरा बि कया पिए ऐं उन्हनि बि जेको तमामु घणो अॼु ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे। जी ठीकु आहे मुस्तकीम, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध में कोरोना वायरस सबब बंदि पयल दरगाहूं सुभाणे खां खोलण जो
ऐलान कयो वियो आहे। औकाफ़ खाते सुभाणे खां दरगाहूं खोलण जो ऐलान कयो आहे। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जो चवणु आहे त सिंध जी मज़ारुनि खे SOPs तहत खोलियो वेंदो। सोहेल अनवर सियाल जो इहो बि चवणु हुयो त मज़ारुनि ते मास्क ऐं समाजी विथी जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। आवाम पाण बि कोरोना खां बचे ऐं पंहिंजनि प्यारनि खे बि बचाए। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदासीं। सिंध में कोरोना वायरस सबबि बंदि पियल दरगाहूं सुभाणे खां खोलण जो ऐलान कयो वियो आहे। औकाफ़ खाते सुभाणे खां दरगाहूं खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे सेवण में आवाज़ TV जे रिपोर्टर गुलशेर रिंद सां। जी गुलशेर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ॿिनि महीननि खां पोइ औकाफ़ खाते पारां दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह खे सुभाणे सुबुह जो 4 बजे जेको आहे खोलण जो ऐलान कयो वियो आहे। दरगाह खोलण जे लाइ जेको आहे शहरीनी सेवण जदोजहद कमेटी तरफ़ां मुसलसल 2 महीननि खां अलामती बुख हड़ताल जो पिणु सिलसिलो शुरू हुयो। अॼु जेका आहे दरगाह कलंदर लाल शहबाज़ जे खोलण जो ऐलान जो ॿुधी जेको आहे असांजे दुकानदारनि, वापारियुनि, शहरियुनि ऐं कलंदर जे पांधेड़ में हिकिड़ी ख़ुशी जी लहर छांइजी वई आहे। हितां जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि जेको आहे हिन अॼु ॿिए खे जेको आहे मिठाइयूं खाराइण शुरू करे छॾियूं आहिनि, छाकाणि त कलंदर लाल शहबाज़ जे पांधेड़नि सां ई सेवण जी जेका माशी जेका ज़रियो आहे, जंहिंजे ऐलान खां पोइ हितां जे शहरनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे, जॾहिं त कलंदर जे पांधेड़नि जी जेका आहे आमद पिणु हिते जेका शुरू थी वई आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।